नाज़रीन, हैदराबाद के इंडस्ट्रियल एरिया जा पोरियत मुतालबन जे मंताले सरापा एहतजाज बणिजी विया। पोरियतन जे एहतजाज जे हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे नथूराम। हैदराबाद जो इंडस्ट्रियल एरिया है, साइट वारो इलाइको, जंहिंजे अंदर जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जा गुदाम आहिनि, जंहिंजे दाल मिलनि जा गुदाम आहिनि, चांवरनि जा गुदाम आहिनि, कणक जा गुदाम आहिनि, उन्हनि जे अंदर जेके हिते मज़दूर कमु कंदा आहिनि उहे पंहिंजे मुतालबनि जी मंशा जे लाइ कमु छॾे हड़ताल ते आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त हिननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। बीआरआईन जेको हिते जो ई ख़बर कोन्हे, उहे सभु मिलिया पिया आहिनि। हिननि सां केरु हक़नि जे लाइ निकिरे थो, थोरो देर ते बि उन्हनि खे कढी था छॾनि, उन्हनि खे साईं दाबा था ॾियनि। हाणे जॾहिं हिननि जो कमेटी ठहियलु हुयो, उन्हनि जो वेही हिननि जो थियो सिस्टम, उन्हनि चयो बाबा ठीकु आहे असां अचूं था। वरी हुननि खे चई रातो ई राति जेके कमेटी जा मेंबर हुया, पंहिंजा मेंबर हुते मिलाया विया, त उन्हनि कंहिं जेके मज़दूरनि सां पुछा बि न कयो। को बि ज़िद आहे, असांजो को बि फशरी कोन्हे। असांजो इहो ई मुतालबो आहे त मज़दूरी असांजी वधी वञे ऐं असांजो जेको किराया ऐं हिसाब किताब लॻायूं था त असांजी पूरत 600-700 में कोन थी थिए। में मिलता है 65 रुपए घंटा। हम इतना काम करते हैं, मेहनत इतना होती है, दाल मिल में जिसकी कोई इंतहा नहीं है, लेकिन घंटा हमारा जो है ना 65 रुपए है, इसका हमें कोई फायदा ही नहीं है। इन्होंने मुतालबा किया कि 75 रुपए घंटा किया जाएगा। हम उस मुतालबे को नहीं माना, मजदूर भी नहीं मान रहे थे। इन्होंने रातों रात 4 बंदे बिठाए, उन्होंने साइन करवाए। इन्होंने 75 रुपए घंटा करा के 2 साल का एग्रीमेंट साइन करवा दिया। हाँ जी, मेहनत असांजे पसीने मां हिननि मीलियूं ठाहियूं। पेजारा एसन में हे हलन, मच्छियूं गोश्त हे कन, छेला हे कन, असां मां वेला नहीं हो रहा है। पीछे के के घर है, हर किसी के, हर कोई गरीब मसला है, गरीब बंदा है, किसी बिजली की बिल है, हर चीज है, कोई इसमें पूरा नहीं हो रहा है। कम से कम हमारा जितना हक है, हमारा हक मिलना चाहिए। 5 कलाक जे हिसाब सां असांखे टाइम पूरो मिले। हाणे असां 100 रुपए कलाक घुरनि चाहियूं था। में आज भी 95 रुपए घंटा चल रहा है और हमारे सिंध में वो ही 75 है। वो भी क्यों? आज देखो आप, आटा 100 रुपए किलो चल रहा है। सपोज करो अगर हम हफ्ता 5000 रुपये उठाते तो 4000 रुपये को सिर्फ मन आटा आता है। क्या खाएंगे, क्या पियेंगे हम लोग? बस मैं ज़्यादा कुछ नहीं करेंगे, सिर्फ इतना कहना चाहूँगा कि हमारी जो मांगे हैं वो पूरी की जाए। कैमरामैन इमरान बलोच सां गॾु नथूराम, धरती टीवी न्यूज़, हैदराबाद।